वेगे धीअ पारां वेगे पीउ ते ज़बरदस्ती ज़ना करण जो इल्ज़ाम। 26 साला फौज़िया मलिक वेगे पीउ मिस्त्री मोहम्मद अली मलिक ख़िलाफ़ थाणे ते पहुची वई। जवाबदार गिरफ़्तार। वेगे पीउ ख़िलाफ़ थाणे ते पहुची 26 साला फौज़िया मलिक इल्ज़ाम हणंदे पुलिस अॻियां दाईंदे चयो त वेगो पीउ मोहम्मद अली मलिक काफ़ी अरसे खां ज़बरदस्ती ज़ना कंदो रहियो। अमड़ खे फ़ौत थिए 5 साल थी विया आहिनि। इन खां पोइ जवाबदार वहशत जो निशानो बणाईंदो अचे पियो, जंहिं जे दांहुं शहर जे कुझु मुअज़्ज़ज़ माण्हुनि खे ॾिनी पर इंसाफ़ करण बजाए मामिलो लही मिटी कयो वियो। इन खां पोइ बि जवाबदार बाज़ न आयो ऐं ज़बरदस्ती वहशत जो निशानो बणाईंदो रहियो। छोकिरी जे बयान बैदि पुलिस फौरी तौर ते इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार खे गिरफ़्तार करे वोमेन पुलिस उमरकोट हवाले करे छॾियो। पुलिस ज़रियनि मूजिबि वेशी पीउ जुर्म जो एतिराफ़ करे वरितो आहे, जंहिं बैदि FIR दाख़िल कई वई आहे। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।